नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे दादू मां हुबदार। ज़िले दादू में न्यूट्रिशन ते कम कंदड़ समाजी MERF पारां तालका अस्पताल खैरपुर नाथन शाह में सिहत खाते सां गॾिजी न्यूट्रिशन जो हफ़्तो मल्हायो वियो। सेमिनार में MS डॉक्टर सिकंदर नाइच, DNM शहज़ाद इक़बाल, डॉक्टर लाशारी, PPHI सगीर हुसैन ओठो, नौशाद कलहोड़ो ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। मुक़ररीन चयो त माउ जो खीर ॿार जे लाइ कुदरत जो अनमोल तोहफ़ो आहे। माउ जे खीर में सभई ग़िज़ाई जुज़ा सही मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि, जेके हिन जी परवरिश ऐं ज़हनी या जिस्मानी ओसर लाइ ज़रूरी आहिनि। माउ जो खीर हर क़िस्म जे आलाइश ऐं जीवड़नि खां पाक ऐं साफ़ हूंदो आहे, छाकाणि त हिन में ॿार जी ज़रूरत जे लिहाज़ खां सभई ग़िज़ाई जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि। माउ जो खीर पीअण सां ॿार जे बदन में बीमारियुनि ख़िलाफ़ मुदाफ़ियती क़ुवत या इम्यूनिटी पैदा थी वेंदी आहे। ॿाहिरियों खीर गैर मायना हूंदो आहे, हिन में मिलावट हूंदी आहे। हर खीर जीवड़नि जे विचड़ण जो अंदेशो हूंदो आहे। हिकु ॿार जे लाइ हिन जो ख़र्च 4-5 हज़ार रुपया माहवार खां घटि नथो थिए, जंहिंखे बर्दाश्त करणु हर कंहिं जे वस जी ॻाल्हि नाहे।